अदा नालो ॿुधाइजो किथां खां आया आहियो? मुंहिंजो नालो अली नवाज़ ज़रदारी आहे। असां दौर तालुके जा रहवासी आहियूं। सर असां MID में शहीद थियल गुलाम शबीर ज़रदारी जा वारिस आहियूं, जेको 1986 में दौर MID जे दौरान शहीद थी चुको। असां उनजा सभु वारिस आहियूं। असां सभु बेहारो मददगार चलायूं। असां इग्नोर जो शिकार आहियूं। सर असां सां पार्टी को बि तावन न कयो आहे या पार्टी जे उहिदेदारनि असां सां को बि तावन न कयो आहे। असां अॼु टियों ॾींहुं आहे हिते बेहारो मददगार चलायूं। असां अॼु को बि पार्टी जो उहिदेदार, को बि पार्टी जो चूंडियल नुमाइंदो अञा ताईं असांजी कंहिं बि दादरसी न कई आहे। असां बेहारो मददगार बणियल आहियूं। असांजी वरी बि अपील आहे पार्टी क़यादत खां, मामा सालिम ज़रदारी ऐं ॿी सभु पार्टी चूंडियल नुमाइंदनि उहिदेदारनि खे त असांजी दादरसी कयो, महिरबानी कयो, असां ते ख़ुदा तरसी कयो, असांजी दादरसी कयो, असांखे नौकरियूं ॾियो, असांखे रोज़गार ॾियो, महिरबानी कयो। जीअं ॿुधो जीअं आसिफ़ अली ज़रदारी। MID तारीख़ में तव्हांजा घणा माण्हू शहीद थिया? हिकिड़ो शहीद थियो गुलाम शबीर ज़रदारी, ॿिया बि गॾु हुया पर शहीद हिकिड़ो थियो। अच्छा, तव्हांजूं त पोइ वॾियूं कुर्बानियूं पार्टीअ में? असांजूं कुर्बानियूं, असां जेल बि कटिया आहिनि, असांजे वॾनि कोड़ाऊं बि सज़ाऊं काटियूं आहिनि। असां हर वक़्तु पार्टी जे लाइ, हर पार्टी लाइ हर ॾुख सूर, हर तकलीफ़ सां आहे। पोइ छो तव्हांखे पोइ हिते रखियो वियो आहे? बदकिस्मती असांजी आहे जो असां पार्टी सां सचा आहियूं। अच्छा, असां सचा जियल आहियूं। अच्छा, कुझु वक़्तु पहिरियों आसिफ़ ज़रदारी साहिबु हिते नवाब शाह आयल हो, उन सां तव्हांजी मुलाक़ात न कराई वई? सर उन सां मुलाक़ात जो असां उनखे ॿुधायूं आहे त असां अञा ताईं बेरोज़गार आहियूं, असांजी कंहिं बि दादरसी न कई आहे, इन जे करे असांखे मिलण न छॾियऊं। अच्छा, अॻिते तव्हांजो लाइमल छा हूंदो? सर अॻिते असांजो लाइमल इहो हूंदो त असां माण्हू अञा वधाईंदासीं। अञा जे असांजी दादरसी न अथई, ख़ुदा जो कसम आहे रोड असां बंदि कंदासीं, असां पंहिंजा ॿार बचा वठी ईंदासीं। असां हींअर तंग थी चुका आहियूं, असां पंहिंजी जानियुनि ज़िंदगियुनि मां तंग थी चुका आहियूं। असां दर्द जा धिका खाई खाई असां बेज़ार थी चुका आहियूं। असांजो लाइमल इहो आहे, असां पंहिंजा ॿार बचाए वठी ईंदासीं। असां पंहिंजा नंढड़ा नंग बि खणी वठी हिते रोडनि ते रोड खे बाहियूं ॾींदासीं। असां काफ़िले जी शकल अख़्तियार कंदासीं। असांजो काफ़िलो ज़रदारी हाउस ताईं वेंदो ऐं हुते असां एहतिजाज कंदासीं। एतिरे करे असां पाण खे बाहियूं बि ॾींदासीं। असां उथंदासीं कोन जेसि ताईं असांजी मुतालबो पूरो न कयो वेंदो। अच्छा, नवाब शाह जा जेतिरा चूंडियल नुमाइंदा जेका आहिनि उन्हनि मां तव्हां सां कंहिं राब्तो कयो आहे? टियों ॾींहुं को बि असां वटि लड़ी न आयो आहे। को बि पार्टी जो उहिदेदार, को बि पार्टी जो अॻवान असां वटि लड़ी न आयो आहे। महिरबानी करे असांजी दादरसी कनि, महिरबानी कनि, ख़ुदा तरसी कनि।